जहर जिंदगी बाबा साईं को अर्ज किया। हाँ गाल कर। बाबा साईं ये वक्त तो न है गाल करण जो, पर न मसले खां अॻु मां पंहिंजे पुट जी शादीअ जी तारीख़ ॿधी छॾी। बाबा साईं मां मसले जो ॿुधी ख़ामोश थी वियो हुउसि, पर घरवारी ऐं पुट जी ख़्वाहिश आहे त तारीख़ न मटाइजे। बाबा साईं सादगीअ में भी शादी करे सघिजे थी, जे तव्हांजो हुकुम हुजे त सादगीअ में शादी करे छॾियूं। छोकिरे खे परणाई किथां थो? बाबा साईं मुंहिंजे साले जी धीउ आहे, हाणे उहे हिते लॾे आया आहिनि। लाऊं बि हिते लहंदासीं ऐं ख़ुशियूं बि हिते ई मल्हाईंदासीं। वनवा कॾहिं अथई? बाबा साईं अॼु शाम वनवा आहे, 2 ॾींहं छॾे निकाह कंदासीं। ठीकु आहे कमदार, तूं वञी पंहिंजूं ख़ुशियूं कर, बाक़ी ही मसला हलंदा ई रहंदा। ठीकु आहे बाबा साईं। मां पंहिंजी ज़िंदगी में तारीख़ी कमीना ॾिठा आहिनि, पर तो जहिड़ो कमीनो बेईमान इंसान मां नाहे ॾिठो। ख़बर नाहे त तुंहिंजो कहिड़ो मसापा। उठा अञा त तो मुंहिंजी कमीना पर ॾिठी कोन्हे, अॻु में तुंहिंजा होंठ खता थी विया। आख़िर तूं चाहीं छा थो? तलाक। मां पंहिंजी भेण मीरा ऐं लुकमान जे विच में तलाक करण थो चाहियां। हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, तूं असांजे ख़ानदान खे नथो सुञाणे। असांजे ख़ानदान में जेकी औरत दाख़िल थींदी आहे, उनजो मुड़ुस ज़िंदा हुजे या मरी वञे, उन्ही औरत जो जनाज़ो ई उन्ही घर मां निकिरंदो आहे। ऐं इहो रवाज असांजे ख़ानदान में पीढ़ी दर पीढ़ी हलंदो थो अचे। उठा हाल इहो रवाज ख़तम करे छॾ। चओ त मुंहिंजी भेण न लावारिस आहे, न वरी बेसहारा आहे, जो मां तव्हांखे हुन जे मथां ज़ुल्म थियण ॾींदुसि। तूं पंहिंजे मथे मां इहा लिड कढी छॾ त तूं असांखे हाराए पंहिंजे मक़सद में तूं कामयाब थी वेंदे। न ओठा मूं त अञा रांदि शुरू ई न कई आहे, अॻु में ई दहलजी वियो आहीं। जेकॾहिं मां मुकमल रांदि शुरू कई त तुंहिंजो छा असरु थींदो? हिन लाइ चवां थो, इज़त सां मुंहिंजी भेण खे हिन घर में छॾे वञ त बहितर थींदई। ओठा जेकॾहिं मां पूरी लिखत खणी कोर्ट जो दड़खल कायम त तुंहिंजो छा असरु थींदो? हाँ गफ़ार ख़ान त छा, पर तूं भली वञी कानून जो दर खड़काए, तोखे तुंहिंजी भेण जो जनाज़ो ई मिलंदो। ऐं जंहिं घर में तूं वेठो आहीं, उन्ही घर मां ई तड़जी वेंदे। ओठा तुंहिंजे हिन लिखत मुताबिक़ हिन घर जो मालिक मां आहियां। मां तूं कुझु बि नथो करे सघे, कुझु बि न। हेरो अदा तुंहिंजे लाइ न्यापो ॾिनो, चई त राति मूं वटि पहुची वञजांइ। ऐं हा इहो बि चयो अथई त दुनिया जो कहिड़ो बि कमु हुजे न, उहे सभु पासे ते रखी मूं वटि अचिजांइ। पहुची वेंदुसि लुकमान। पाण सां गॾु हिकिड़ो हमराह पको ऐं भरवसे वारो आणिजो। ख़ैरू कूड़नि ऐं कचनि हमराहनि सां संगत रखंदो ई न आहे लुकमान। ख़ैरू राति कम बि उहो करणो आहे जेको बाहि जो पकल हुजे ऐं बार खण जहिड़ो हुजे। मूंसां ईअं सम्झ त बाहि जा गोला गॾु आहिनि। तूं हुकुम कर, करणो छा आहे? ख़ैरू सच पुछे न त मूंखे पाण खे ज़ाती ख़बर न आहे त कमु कहिड़ो आहे। अदा बसि हुकुम कंदो आहे त बाहि में किरो या पाणीअ में, असां घिरी पवंदा आहियूं। पर सवाल न आहियूं कंदा अदा वॾे खां। अदा सिर्फ़ु मूंखे न्यापो इहो ॾिनो आहे त राति बाहि सां रांदि खेॾणी आहे, बाहि सां। चई त वञी ख़ैरू खे ॿुधाए अचु। वधीक अदा खां मां बि सवाल न कया त राति पलव कंहिंजो सड़ंदो ऐं कंहिंजो बचंदो। मां राति वक़्ति पहुची वेंदुसि। हींअर तव्हां उताक ते हलो, मानी खाई पोइ वञो। न ख़ैरू न, ही वक़्तु कचहरीअ जो न आहे।
जे वक्त असां दुश्मन खे झुकायोसीं न पोइ तुंहिंजी मानी बि खाईंदासीं ऐं कचहरियूं बि कंदासीं। ओए यारो यारी रात अचे संगत सां कुल्हो अटकाईंदासीं। त पोइ यारो यारी खेरू पर हा रात अचे न त जोड़ीअ सां अचिजांइ, ईअं न जोड़ीअ सां ईंदुसि। यार सफ़ा को चटई तोखे ख़बर बि आहे त ताज़ा ताज़ा उन्हनि खे असां पादर आया न, तूं वरी ओॾां वञे पियो। जेकॾहिं न उनजे हथ अची वञे हा त अहिड़ो कुटनी यादि करिया तूं सही वॾो हाणे ठाव कोई जो ओॾे निकितो यार ठाव को न आया। हा मुंहिंजे दिमाग़ मां इहा ॻाल्हि ई विसरी वई। अदास छुटो त जो तो ॿुधायो न त ने ओठे वारा मूंखे ईअं कुटना जीअं गॾा कुटिजे पटण ते। गॾा न अदा उठ उठ। अदी गॾा जो मिसाल उठ ते कीअं ॾियां? माना मां गॾा खणी जो गॾा नहीं पर छोरा तो में अकुल गॾा वारो बोबा माना तो बि ठाहे रखियो हां। वाहड़े बावा मुझे दाना ओए वकील पुट के तहां वरी गॾा था चो। वाह मां वाह 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 जेकॾहिं हे दाना वकीला त बस पोइ क़यामत आहे ॿियो छा। तूं खणी जो न मञ बाक़ी जीजल अमी ऐं अदी जो वोट मूंखे मिलंदी मूंखे। अदा हाणे भला कंहिंजो नंबर अचण वारो आ? आई छोरी मुई मारी भाइरन के रोकण बजाए तू थी इन्हनि खे चुंगू दी। अम्मा मीरा मुंहिंजी सहेली आहे, हू ॾुखनि ऐं सूरनि में हुजे ऐं मां पंहिंजे भाइरनि खे सेज ते विहारे छॾां, ईअं थी थो सघे? नको अदी नको। असां मीरा ख़ातिर त टांडन ते हलण लाइ बि तयार आहियूं। सुख सां असां घर में कोन वेंदासीं जेसीं ताईं मीरा खे वापसि नथा आणियूं। बाबा मीरा खे वापसि तॾहिं आणींदो जॾहिं ख़बर त पए उनखे अगवा कयो कयां। बाबा जी उहो माण्हू हाणे अख में पहुची वियो आहे। हाँ बा केरा बा वो माण्हू? ना मान ना उनजो नालो फिलहाल ना आहे ॿुधाइणो उनजो नालो न त कम टही वेंदो। जाई क़ुरान हा बाबा साईं जे धीअ शानीअ खे 2 ॾींहं मोकल ॾींदो। भाउ अब्बास जी शादी अथसि, उते ॾिसी सभु ख़ुशि थींदा। ठीकु आहे मां राति पाण छॾे ईंदोसांसि। बाबा साईं राति न हींअर मूंसां गॾु छॾियोसि। शाम बुकी आहे उन में शरीक थिए। 2 ॾींहंनि खां पोइ निकाह आहे अब्बास जो। 2 ॾींहं असां वटि न्याणी हूंदी त ख़ुशी थींदी। बाबा मां हींअर शहर वञा थो, मूंखे थोरो कमु आहे। बाक़ी मां शानी बेगम खे फ़ोन कयां थो, हू तयारु थी वहे थी, कंहिंखे मोकिलिजोसि त वठी वञेसि। महिरबानी बाबा साईं। फेरू मूंखे हासिल करण लाइ अदावारनि जे तमामु घणो वेझो थी वियो आहे। छा अदावारा मुंहिंजो संग खेरू खे ॾींदा? किथे धारियो चई इनकार त कोन कंदा। जेकर खेरू खे न ॾिनऊं त उहे कंहिंखे ॾींदा? पंहिंजा त सभु हितां आहिनि। उन्हनि पंहिंजनि सां त अदावारनि जी दुश्मनी हले पई। कहिड़ो हिते पंहिंजो आहे जंहिंखे अदावारा मुंहिंजो संग ॾींदा? इन्हनि पंहिंजनि खां त पोइ धारियो खेरू भलो आहे। मां वञा पई अम्मा वारनि जे घर, अदा जी शादी आहे। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां वञा। इजाज़त वठणी अथई न त कमाल खान खां वठ। मूंखां इजाज़त वठण तोखे ठहे बि कान थी। केॾो थी ग़लति सम्झे। मां तोखां इजाज़त हितां वञण लाइ थी वठां, हिते रहण लाइ नथी वठां। तुंहिंजी असल खां वठी इहा ई आदत आहे। अहिड़ो त ॻाल्हि खे घुमाए फिराए पेश कंदी आहीं जो अॻिलो माण्हू उनजो उबतो मक़सदु कढंदो आहे। अॼु मां जहिड़े करण जे मूड में न आहियां। दिलि सां इजाज़त ॾियो त मां वञा। इजाज़त अथई। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मां ऐं अदा घर जी भॼ भॼा में लॻा पिया हूंदासीं। मूंखे ॿाहिरि जे कम लाइ छोटू जी ज़रूरत आहे। इन करे सुबुह जो मां हुनखे पंहिंजे घर घुराए वठंदसि। हुनजे न अचण ते तूं परेशान नथी जाए, छो त तूं इन लाइ हद खां वधीक परेशान थींदी आहे। इन करे तोखे ॿुधाइण लाज़मी सम्झ। मां इहो क्या कर त ॾिसो, माइटनि ॾांहुं छा थी वञे, नौकर खे साण करे थी वञे। मालिक इज़त रखंदुसि। बाक़ी जेको माई खे गुरूर ऐं तकबर आहे न, अलाह ई पनाह ॾींदसि। वाह वाह, असुल वॾा हार सिंगार लॻा पिया आहिनि। मुसीबतूं असांजे घर में घेरो करे वयूं आहिनि, हिनखे सिंगार जी लॻी आहे। असल में कमदार जे छोरे जी बुकी आहे। वॾी धूमधाम सां त कोन्हे, पर जेकॾहिं सॾु ॾेई विया आहिनि त वञिणो आहे। माई बाई आई हुई,
ज़ोर रखे वई आहे त तूं कीअं बि करे अचिजांइ। जेकॾहिं तूं इजाज़त ॾीं त मां वञा। ओॾे वञण जी का बि ज़रूरत न आहे। असां लाइ कहिड़ी मुसीबत में था गुज़रूं, हिन खे वञण जी लॻी आहे। माई कॾहिं आई आहे असांजे घर, असां सां सूर सलण जो असां वञी हुन जे कुछनि में टपा ॾियूं। पाड़े जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं घड़ी खनि थी आयसि त छा थी पवंदो? जॾहिं चयो मां बस त बस, चुप त विझाए न मथे में धूड़। अजायो छितो न थी, कोन थी वञा। सुभाणे न अची मयार ॾिनऊं त तोखे ॾींदा, मूंखे कोन ॾींदा। ऐं जेकॾहिं मूंखे चयूं बि न त मां साफ़ चई छॾींदीसां त मूंखे मुड़ुस इजाज़त न ॾिनी। कहिड़ी अम्मा जी थी आहे जो मूंखे चए मयार ॾींदी? हाणे अस बंदूक जॾहिं उन्हनि खे असांजे ॾुखनि जी का बि परवाह न आहे त असां उन्हनि जे सुखनि जी परवाह छो कयूं? उथो जल्दी कर, मानी तयार करे वठ। न पुछड़ा न कुछड़ा ये बदहार सिंगर सुरखियूं लॻी पई। उथ काढो देखण, उथ बेसार कयो तो बेसार मूंखे आई कान खको तो के हिकु हलंदो। अच्छा कमदार मुबारक थई, छोकरी जी शादी की तारीख पक्की थी वई। तोखे भी मुबारक हो जे बाबा। केड़ो मुझो पुटरा तेड़ो तुझो पुटरा। फुफी मुबारक हो, फुफी मुबारक हो। मुबारक तां के मुबारक हुजे भाई मुबारक। फुफी हाने मुंजो सोचो मुंजो न त मां फुफाट के लाऊं लहण कोन दींदुस। हां अड़े सभागा तकड़ न कर। जे कदे अम्मा तुजो रिश्तो न गोलियो न तो अधी खिचोंदासी। तुजे ला रिश्तो हथ कराइंदुम। हिन लाए खोड़ कुआरियूं। अम्मा खोड़ ना हिक इन चंद्रे उन हिक के भी हलायो ना तो शुक्र कंदासी। मामा गोले वठंदासे, रुगो ए मीरा वारो मसलो हल थी वने। इने जे करे असांजो पूरो घर परेशान आ। हिन वक्त मुंजो मुड़स कमाल खान मुजी का भी गाल बुधण ला तैयार न है। असांजो पीरो अजाई जिद कयो वेठो आहे। चयो तो मां सब थोरो सब्र त कर न। तोरा एड़ी कुआर गोली मस्करी कुआर गोली जेका लखन में हिक हुंदी। जे उहा लखन में हिक हुंदी ना मां भी ॾाढा लाडा गई दो माई। एड़ो लाडो गई दो माई। ओ मुंजो लखन जो लीडर वेठो आ कचर में। बाबा ओ रबना यार को कलाम बलाम बुधा कलाम। हां यार विसरी गया, याद कोन थो थे। वडी गाला हां ई कुछ केना रो दे लाइक ना दो दे। ई तो सफा बिना ब्रेक आ। ओए बी कादे आए अरे हिदे बात पटिया ना सलाम ना दुआ पे सलाम ते कर मुसलमान नहीं था। उधर अपन ए दिस वेड़े ढोर वांगुर किए पे तो तोड़ा पटे किते डा तो कोना दो चाही कुरान। तव्हां जी बकवास पूरी थी। मां वञा या अञा रहेला? अरे रे अच्छा बकवास ता क्यों, बाकी तू सही वाइस तो करी थुक्का के जाए जा असा की वजह ही न हुए। लूसी कुत्ता हमेशा पंहिंजे दर ते ही भौंकदा है। उधर बना जी ए के चाहिए लूसी कुत्तो? यार समझा तो असा के चाहिए जाए कुरान है। अरे रे ओए अरे बी दे उठ जा पुट बी दे। अरे बी अरे दे गाल तो बुझ बात पटिया यो लूसी कुत्ता के चाहिए थोरो वजाहत कदे। ॾिसो तव्हां बदतमीज़ीअ जी हद करे छॾी। ऐं मां नथो चाहियां त तव्हांजी बेइज़ती तव्हांजे ॻोठ में ऐं तव्हांजे दर जे अॻियां कयां। जेकॾहिं तव्हां पाण खे ठाहूको सम्झंदा हो न त पोइ हिन पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि अचो। पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त कंहिंसां छछोराइप कीअं कबी आहे ऐं तव्हां में केतिरो दम आहे। चङो भला मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त तूं वञी किॾां पियो? तव्हांजो कमु? न कमु न आहे। ॿुध भला तोखे ॿुधाइण में ॾोह थो थिए छा? उठ ॾे ॿुध जे उठ ॾे तो वञी थो न उन उठ खां वञी पुछा कजांइ त असां कहिड़ी भला आहियूं। हाणे हलो निकिरण ई कर, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी यादि रखी छॾिजां। जेकॾहिं भुल में बि हिन ॻोठ में को कमु हुजे न त असांजी घिटी तरफ़ खां न गुज़रजां, न त इहे टंगूं भॻल हूंदी। हा इहा तव्हांखे जल्दी ख़बर पइजी वेंदी त ख़ैरू कहिड़ी मुसीबत जो नालो आहे।
चाही पुरान ओ दारबल जी ने भाग यार अख ॾाढी ख़राब हुई। अरे चरिया ॻाढ़ा डोडा जेके न हर ढोर जा हूंदा आहिनि पर सभु ढोर वेड़ा थोरी हूंदा आहिनि। हा जाई पुरान कल जेका तव्हां ग़लती कई न इहा ॿीहर न थियणु घुरिजे। मूंखे पक हुई त इहो ओठो असांखे बदनाम करण लाइ असांजी चोरी ज़रूर कराईंदो। तव्हां सभिनी खे लिकी वेहणो आहे ऐं ओसी ताईं ओठे में हथ न आहिनि विझणा जेसि ताईं ओठो ओताक में दाख़िल नथो थिए। समझी आते सरकार कल असां को जल्दबाज़ थी वई ओठे के ॾिसी असां पाण रोके न सघियासीं। सरकार ओठो कल ओताक में ज़रूर दाख़िल थिए आ। सरकार हाणे उनखे ख़बर पइजी वई त चौकी हले थी अची मुश्किल। ओठो वॾो कमीणो शख़्स आहे कॾहिं बि कोन मुड़ंदो। तव्हां टिनी खे रस्से सां ॿधी ऐं असांजी चोरी करे वेंदो। ॿीहर अहिड़ी का बि ग़लती कोन थींदी तव्हां बेफ़िक्र रहो। ॿीहर ग़लती जी गुंजाइश नाहे। पहिरियां ई तव्हां मूंखे अधे वॾे जे साम्हूं बदनाम करे चुका आहियो। जेकॾहिं हाणे इहा ग़लती कयव न ज़िंदा कोन छॾींदोसांव। खेरू अची वियो आहे हाणे छा हुकुम आहे? किथे अदा घिटी में बीठल आहे। अकेलो आयो आहे छा? अदा ॿियो भरा बि गॾु अथसि। अचो मूंसां गॾु अॼु ॾिसूं त खैरू असांजे लाइ छा थो करे। अॼु खैरू जे इम्तिहान जो ॾींहुं आहे। अचो असां हाज़िर आहियूं। उठा हुकुम कर मच में ट्रपो ॾियणो आहे या कंहिंजे लाइ मच ॿारणो आहे? मच ॿारणो आहे। उठा असां तयार थी आया आहियूं। खुदन कमदार खे उन जे घर मां ई अगवा करणो आहे। पोइ हलो असां तयार आहियूं। ॾिस खैरू जेकॾहिं इहो कमु असांखे पाण खे करणो हुजे हा पोइ तोखे छो घुरायूं हा? इहो कमु तोखे अकेले करणो पवंदो। तव्हांजो छा मक़सदु आहे? इहो कमु तव्हां ॿिन्ही खे करणो आहे। जेकॾहिं तव्हां करे सघो था ठीकु आहे जे न त वापसी जो रस्तो इहो ई आहे जंहिं रस्ते सां तव्हां आया आहियो। सम्झ त कमदार अगवा थी वियो हुनजो करणो छा आहे? खैरू कमदार खे अगवा करे हिकु राति तव्हां पाण वटि रखंदव ऐं छोरी जे अगवा थियण जी हुन खां मालूमात वठंदव। मूंखे पूरी पूरी पक आहे जेकॾहिं कमदार खे ख़बर हूंदी त उहो तव्हांखे ज़रूर ॿुधाईंदो। मालूमात मिलण खां पोइ छा करणो आहे? मालूमात मिले या न मिले सुभाणे राति जो कमदार जो लाश हिन घिटी में उछलाए वेंदव। इहो कमु करे सघो था? उठा तव्हां सवड़ विझी वञी सुम्ही पओ। हीअं सम्झ त कमु थी वियो। अचो सोट। अदा ही वञनि कमदार खे अगवा करण ऐं असां सवड़ में सुम्ही पऊं छा इहो मुनासिब आहे असांजे लाइ? असांखे बि खेरू जो साथ ॾियणु घुरिजे अदा। अदा साईं जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त इन कम में खेरू वारनि जी असां मदद कयूं। बाक़ी घर हली आराम करण में असांखे मज़ो कोन ईंदो। तोखे कंहिं चयो असां वञी घर में सुम्ही पवंदासीं? असां लाइ अञा ॿियो कमु बि आहे। अचो मूंसां गॾु। हिननि खे घुर्जे अंदरि बंदि। हाणे छा हुकुम आहे? त पोइ ठीकु आहे तव्हां हिते बीहो मां भूतार हींअर जो रोटी थो अचां। रहिस खे ॿुधाइणो पवंदो। तूं वञी जल्दी रहिस खे ॿुधाए।
हिननि जो फ़िलहाल दरवाज़ो बंदि करे छॾियो। बाक़ी हिननि सां ॻाल्हियूं सुभाणे कंदासीं। सुभाणे भी परे ना है गफ़ार खाना। हेॾां बि ओठे जा ॿाहिरि अथई ॿाहिरि। अब्बास पुट त पंहिंजे पीउ खे ॾिठो आहे केॾां वियो आहे? अम्मा ज़मीन ते निकिरी वियो हूंदो, ॿियो सुबुह जो काॾे वेंदो? अब्बा मूंखे ॿुधाइण नेरनि खां सवा कॾहिं बि इहे नाहे वेंदो। अम्मा मतां को रईस जो कमु हुजे, साजरे तॾहिं निकिरी वियो आहे। नेरनि बि कान कई अथसि। हा दी वियो हूंदो रेस जे कमकार सां। त इहे वरी की ही लठ टोपी हिते पिया अथसि, इन खां सवा कीअं वेंदो? छा लठ टोपी हिते पियल अथसि? बस वञो उतां ते ॾिसी अच। जी मामा वञा थो। अब्बास मां बि हलां थो। अचा अचा तकड़ा वञो वठी अचोसि। तव्हां मूंखे अगवा करे सुठो नाहे कयो। इहा ख़बर जॾहिं रईस गफ़ार खान खे पवंदी न त पोइ सोचो था तव्हांजो कहिड़ो अंजाम थींदो। जेकॾहिं अंजाम जो सोचूं हा न त तोखे अगवाई न कयूं हा। असांजे अंजाम खे छॾ, तूं पंहिंजो अंजाम सोच। असां तोसां छा करण वारा आहियूं? बादल जे मूंखे कुझु थियो न त रईस गफ़ार खान तव्हांखे जीअरो कोन छॾींदो। रईस गफ़ार खान जूं असांखे धमकियूं न ॾे। जेकॾहिं तोखे हितां सही सलामत वञिणो आहे न त तोखे मुंहिंजे कुझु सुवालनि जा जवाब ॾियणा पवंदा। मां तोखे कंहिं बि जवाब ॾियण जो पाबंद न आहियां। पोइ मरंदे मारे छॾ, तोखे कंहिं रोकियो आहे? नथो चवां त तूं वञी थो आकर कंदो कमीना कंहिंजा जा। सोट हथ हल्को रखीस, ॾिसी नथो त धोॾा निकिरी आया असां किथे मरी न पवे। मरी पए त मरण ॾिस। खैरू ओठे जो साथ तव्हांखे ॾाढो महांगो पवंदो। जॾहिं तव्हां ॿिन्हिनि जी ख़बर रईस गफ़ार खान खे पई न त सोचो थो तव्हांजो अंजाम छा थींदो। हाणे आप पंहिंजी बकवास बंदि कर। जेको सौट खैरू पुछई थो न उनजो जवाब ॾे। कमु छॾाए ऐं निकिरण जी कर। इहा तव्हांजी भुल आहे। ख़ुदनि कमदार तव्हांखे कंहिं क़िस्म जो बि राज़ न ॾींदो। शायदि तोखे बि ख़बर नाहे त कमीना ॿिया बि खणा पर खैरूअ जी बूटी बि आहे। त तुंहिंजा वॾा बि सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।